अस्सलाम वालेकुम। धरती टीवी न्यूज़ सां गॾु मां फ़ौज़िया एजाज़। सभ खां पहिरियां हेडलाइन। रूस यूक्रेन ते हमलो करे छॾियो। यूक्रेन जे गादीअ वारे शहर कीव ऐं डोंबास समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में धमाका। कीव जे हवाई अॾे ते हमले बाद हवाई सर्विस मुअत्तल थी वई। रूसी सदर व्लादिमीर पुतिन यूक्रेन ते हमलो करण जो ऐलान कयो, जंहिं बाद धमाका शुरू थी विया। रूस पारां यूक्रेन जी फ़िज़ाई दिफ़ाई खे नाकारा बणाइण जी दावा। यूक्रेन पारां रूस जा 5 जहाज़ किराइण जी दावा। रूस फौज काफ़िला यूक्रेन जे उतरे इलाक़नि में दाख़िल कया विया। रूसी सदर यूक्रेन जी फौज खां हथियार फिटा करण जो मुतालबो करे छॾियो। व्लादिमीर पुतिन टेलीविज़न ते ख़िताब कंदे चयो आहे त बैरूनी मुदाख़लत थी त रूस जवाब ॾींदो। कंहिं बि क़िस्म जी रतोछाण थी त उन जो ज़िम्मेवार यूक्रेन हूंदो। यूक्रेन जो फ़िज़ाई ऑपरेशन महदूद थी वियो। अमेरिका रूसी हमले जी मज़म्मत करे छॾी। अमेरिकी सदर जो बाइडन चयो आहे त यूक्रेन ते हमलो तबाहकुन इंसानी नुक़सान जो सबब बणिबो। दुनिया रूस खे जवाबदार करार ॾींदी। यूक्रेन जे सदर जंग खां पोइ मुल्क में मार्शल लॉ लागू करे छॾी। यूक्रेन जे सदर चयो आहे त रूस यूक्रेन जी इंफ्रास्ट्रक्चर ऐं बॉर्डर गार्ड्स ते मिसाइल हमला कया आहिनि। केतिराई शहर धमाकनि सां गूंजी उथिया आहिनि। यूक्रेन जे परॾेही वज़ीर चयो आहे त पुतिन यूक्रेन ते मुकमल हमलो कयो आहे ऐं यूक्रेन जा पुरअमन शहर हमलनि जी लपेट में अची विया आहिनि। यूक्रेन पंहिंजो दिफ़ा कंदो ऐं जंग खटींदो। दुनिया पुतिन खे रोके सघे थी ऐं उन खे रोकणु घुर्जे। यूक्रेन ते रूसी हमले बाद आलमी मंडीअ में तेल महांगो थी $100 फ़ी बैरल थी वियो। स्टॉक मार्केटूं ॿाराईअ जो शिकार थी वियूं। सोन जी फ़ी औंस क़ीमत $16 वधी वई। जापान, ऑस्ट्रेलिया, चीन, सिंगापुर ऐं ॿियनि मुल्कनि जूं स्टॉक एक्सचेंजूं ॿाराईअ जो शिकार थी वियूं। पाकिस्तान ऐं भारत जूं स्टॉक मार्केटूं बि वेही वियूं। अनाज जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी वियो। कणिक जी क़ीमत में 5.5%, मकई जी क़ीमत में 4%, सोयाबीन जी क़ीमत में 2% वाध अची वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जी अॼु रूसी सदर व्लादिमीर पुतिन सां वन-ऑन-वन मुलाक़ात रिथियल। मुलाक़ात पाकिस्तानी वक़्त मूजिबि मंझंदि 3 वॻे शुरू थियण जो इम्कान आहे। इमरान ख़ान अॼु शाम रूस जे डिप्टी वज़ीर आज़म सां बि मुलाक़ात कंदो। रूस जे दौरे दौरान वज़ीर आज़म इमरान ख़ान खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। वज़ीर आज़म जे दौरे दौरान ॿिन्ही मुल्कनि में वफ़दनि जे सतह ते अहम मुलाक़ातूं ऐं मुआहिदा थींदा। वज़ीर आज़म ॿी महाभारी लड़ाईअ जे मारिजी वियल फ़ौजनि जे मज़ारनि ते हाज़िरी भरे गुल रखिया। हुकूमत जहांगीर तरीन खे परचाइण जूं कोशिशूं शुरू करे छॾियूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं जहांगीर तरीन में मामला ठीकु कराइण लाइ कोशिशूं तेज़। जहांगीर तरीन मुस्लिम लीग नून पीका ऑर्डिनेंस खे चैलेंज करे छॾियो। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नून लीग पिटीशन इस्लामाबाद हाई कोर्ट में दाख़िल कराए छॾी आहे। पीका कानून जी तरमीम खे इस्लामाबाद हाई कोर्ट में चैलेंज कयो। हुकूमत जे कंहिं बि दफ़्तर ख़िलाफ़ तनक़ीद जी इजाज़त नाहे। हुकूमत जे कंहिं बि दफ़्तर ख़िलाफ़ तनक़ीद कई वई त 5 साल जेल में वञणो पवंदो। हुकूमत ऑर्डिनेंस जी फैक्ट्री बणिजी चुकी आहे।
इस्लामाबाद जे मक़ामी अदालत में नूर मुक़दम क़त्ल केस जो फ़ैसिलो अॼु ॿुधायो वेंदो। डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जी अदालत में क़त्ल केस जो ट्रायल 4 महीना 8 ॾींहं जारी रहियो। गवाहनि जा बयान कलमबंद कया विया ऐं शाहिदियूं रिकॉर्ड कयूं वयूं। जज ऐं धुरियुनि जे वकीलनि पारां दलील मुकमल करण बाद 2 ॾींहं अॻु फ़ैसिलो महफ़ूज़ कयो वियो हो। केस जे जवाबदार ज़ाहिर जाफ़िर ते नूर मुक़दम खे क़त्ल करण जो इल्ज़ाम आहे।